नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली में ख़बर ॾींदा हलूं त सिहत जे आलमी इदारे भारत पारां 15 अगस्त ताईं कोरोना वैक्सीन जी तैयारी वारी दावा ते ख़दशनि जो इज़हार कंदे चयो त एतिरी जल्दी वैक्सीन जी तैयारी जो को बि इम्कान मौजूदु न आहे। भारतीय मीडिया मूजिब इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च जे सरबराह डॉक्टर बलराम भर्गावत भारत बायोटेक इंडिया जे ताउन सां कोरोना वैक्सीन 15 अगस्त ताईं तैयार करण जी दावा कंदे चयो आहे त नाले वारी दवा जा समूरा इंसानी ट्रायल मुकमल कया वेंदा, जंहिंखां पोइ वैक्सीन मार्केट में मिली सघंदी। इन हवाले सां सिहत जे आलमी इदारो एतिरो जल्द वैक्सीन जी तैयारी ते ख़दशनि जो इज़हार कंदे चयो त वैक्सीन जी तैयारी लाइ अॻे ई तय थियल मरहलनि खे पूरो करणु ऐं मियार खे बहितर रखणु तमामु ज़रूरी हूंदो, जेको एतिरे घटि वक़्त में मुमकिन न आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।